मखलूक उन सा गदा गाडन वारा अलग प्यादल मानू अलग सबको कुल्हे ॾियण ला परेशान कुल्हो ॾियण मूंखे नसीब थे बामनी कुल्हो ॾियां चवे तो हैरत में पइजी वयुसि कहिड़ो यो खुश नसीब जे कुल्हे ॾियण ला दुनिया परेशान जेॾी महिल आया कबर टिनी खे ॾिठो चयो मान टे कबरूं तैयार हन उन मयत जा वारिस अची उन कबर ते हथ रखियो जंहिं कबर ते मलाइका हिक ॿिए खे पिया चवनि त आंगुरनि जे हिन मोकर जेतिरी हिन कबर जी मोकर जागो था हजरत अमर बिन मुसल्लम फरमायो मां सारो कतार रोवण लगुस हेदी जमात जनाज़े जी नमाज में एडा मानू कुल्हे कांदी के कुल्हे ॾियण जो टाइम नथो मिले कबर उन जे ला उहा खई थन पुछो पैसा घणा चयो मान कुछ न खपे एतरो बुधायो तयो मयत केरा चयो फलाणे अमीर जी ज़ाला फलाने अमीर जी ज़ाला सारो कतार रोई कुंडते वनी कहीं मिस्कीन का पुछ में दे खबर इन जे पाड़े में रहंदो है का खबर चार थई चवे तो मिस्कीन हा कुछ ही न थो सखा बाकी अज असा गरीब सुख जो साह खणदासी जी मां सारो कतार रोई पुछो त मामलो छाए चवे तो ज़ालत अमीर जिया मगर एतरी ज़ालिम तबियत जी हुई जेडी मल जंहिंजी चाहींदी हुई गरीब जे औरतुन जी बेइज्जती करे छडींदी हुई औरतुन खे इज्जत कान ॾींदी हुई मिस्कीनन खे ईअं समझंदी हुई ॼणो पेर जे जुतीअ जे बराबर नाहिन एतिरो इनखे दौलत ते घमंड हुयो एॾो हुनखे दौलत ते नाज़ हुयो चवे तो ज़ारो कतार रोई चयम मौला दुनिया त ॾिसी चवंदी हे भी जमायत आई आ पर मुंहिंजा मौला तू दिलनि जो मालिक हुई जमायत ते मामलो कोन हूंदो आ मुंहिंजो रब जॾहिं बख़्शींदो आ त हिन दिलनि जे सौदन ते बख़्शे छॾींदो आ ज़ारो कतार रुनुम मगर उन्हनि खां पैसा न वरतम त इन औरत जे कबर जा मूंखे पैसा ई न खपनि उहे दफन करे हलिया वया बाकी बचूं ब कबरूं हिकड़ी कबर जेका 30 या 35 मीटर मुझे साम्हूं चयो त लिखो बी कबर जेका चयो त जेसती नजर कुशादी थे घड़ी खन गुजरी वरी कयो बियो मयत आयो 8-10 माण्हू गंड होया 4 कुल्हे कांदी होया अचे जेडी मल दफन करण जे ला बीठा पुछो मान त ही कबर केड़ी खपे जेका 20-30 मीटर लंबी हुई उनते हथ रखियो खिली पुछो मान ही मयत केरा जो ही फलाणो गदा गाडो हलाइण वारो गरीबा केरा ही मयत जो फलाणो कोन मजदूर बेचारो जो गदा गाडो हलाए पांजे बचड़न जी रोजी कदो हो ही ओहो आ जी ॾाढो खुश थियुसि तो मुंहिंजा करीम रब दुनिया चवे थी त गदा गाडो हलाईंदो हुयो पर मौला उन जो को त अहिड़ो अमल हुयो सुहिणा जेते राज़ी थी पियो हुई जंहिंजी कबर 20-30 गज कुशादी आ हजरत अमर बिन मुसल्लम फरमाइन था चवे तो वरी इंतजार कयो शाम जो टाइम थियो फकत 4 माण्हू जनाज़े जी नमाज पढ़ी उहे 4 माण्हू के खटड़ी ते के खयो आया कबर हिकड़ी बचल हुई जे जे ला हुयो त जेसी नजर कुशादी थे तेसी कबर कुशादिया पुछो मान तही जवान केरा त अल्लाह जे जिक्र करण वारो अल्लाह लोग फकीर हुयो ये रोडड़न रस्तड़न ते जिंदगी गुजारी दो हुयो कदे मस्जिद में बैठो हुयो अल्लाह अल्लाह कदो हुयो सजो ॾींहुं मेहनत मजूरी कदो हुयो शाम जो उहे पैसा वरी गरीबन में विराए छॾींदो हुयो पाण कदे रोड जे फुटपाथ ते कदे किथे ख़बर ई काने त केर हुयो जॾहिं इन मिस्कीन दुनिया छॾी केर
हीर हिन खे पंहिंजो कण कोन आयो असां चइन दोस्तन चदो करे हिन जो कफन कयो आ हिन खे दफन करण जे लाइ आया हो चवे तो रोई चयो में वाह मुझ करीम रब तुंहिंजी कुदरत जो दुनिया में केरो कुल्हो ॾियण लाइ तयार कोने उन जे लाइ क़बर जन्नत जो बाग मुझ रब अगे ही बनाए छड़िया मुसलमान कबर आखिरी तुझो मुझो घर अज तो उन सोहनी कबर के सोहने करण जे लाइ अल्लाह जो खौफ दिल में रखो ओ मुझा मुसलमान भाउ अल्लाह कबर कुशादी करे व मन अरादल आखिरत वसअलहा सयहा अल्लाह ताला फरमायो जेको आखिरत जो इरादो तो करे वसअलहा सयहा ऐं उन आखिरत जे लाइ कोशिशूं करे सिर्फ इरादो न जी अजकल ट्रेड ठही इरादो कर अब मुखे टाइम इरादो कर अरे बाबा मुखे टाइम ही कोने अरे बाबा तू हल न हल इरादो कर असा जो नंबर डो रुगी वथे पो तू जान जो रब जाने कुरान तो रुगी इरादो काफी ना है वसअलहा सयहा उन इरादे जिला जेतरो तो के अल्लाह हिम्मत दिनी इतनी कोशिश भी कर कोशिश भी कर वसअलहा सयहा वहुवा मुमिन पर शर्तात हुज ईमान वारो मुस्तफा जे कलमे वारो फउलाइक कान सयुहुम मशकूरा पो मुझो करीम रब एड़ी मेहनतन जो वडो कदर अल्लाह तो जे कदर कंदो उन मेहनतुन जो जेके आखिरत जे नियत सां तो मेहनतूं कयूं पंहिंजे आखिरत ठहण जे लाइ छा हिननि जन पुटन जा तोहर अॼु रखिया आहिनि इन्हनि जे घर में मायूं कोन हूंदियूं जवाब ॾियो इन्हनि मायूं त चई बस कर न सब कंहिंजे घर में आहिनि सुझे सब के भले मौलवी मौलवी न मौलविन जूं मायूं आसमानी मलाइका कोन्हनि उहे बि केडो बधण को होंदो तो मुझे हिकड़ो पुटो सिक्की पिनी जाओ दुल्हन कोन घुराई मंगण हार कोन घुराई मौलविन का वठी बस रुगे मौलूद पढ़ाए छे मुझी उम्मीद पूरी कान थी मुही पास पासी ही मुही ये ट्रिंगा हलिया हुंदा पर सलाम आहे इनन के जन इनन ट्रिंगन जी परवाह न कई चो तो अल्लाह जे कुरान जी महफिल सजाए हुजूर जे दुरूद जी महफिल सजाए बच्चन जो तोहर करे छड़ियो ऐ मुझा दोस्त अगर उनन जो घर वारियों इन में खुश रहियूं हन तो अल्लाह जी जात उनन के खुश रखे कयामत में अम्मा खातून जन्नत जे साए में इंशाअल्लाह जन्नत में घुसाए नंबर 2 17 मिनट थी विया ओवर थी विया भले ओवर थियन 5 मिनट ॿिया बि ॾियां थो ग़रीबन सां लिखो नाहे यार सेहत आहे नंबर 2 गौर सां ॿुधो नढड़न गालन ते झगड़ा ऐं झेड़ा करण वारा पीर हुजन मौलवी हुजन हाफिज हुजन कारी हुजन ये जन्नत जे वेझो कोन वींदव मां ॿुधायां गौर सां ॿुधो छो त सिले रहमी जो हुक्म अल्लाह कुरान में बयान फरमायो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सगो चाचो जिगर जो टुकुर हजरत अमीर हमजा रदी अल्लाह ताला अन्हु जेको मुझे मुस्तफा ता जान कुर्बान कंदो आ उन अमीर हमजा सोने के उन माई हिंदा ऐं उन नौजवान जैसा उन शादी जी ऑफर कई हुई मुझा दोस्त अजीज मैदाने उहद जे अंदर जिस्म जो अंग अंग वढियो माता के हो सजो मंजर कीअं हींअर बयान कया वक्त कोन्हे मुझे महबूब मुस्तफा के केडो सदमो हुयो हुजूर के केडो दुख हुयो हजरत अमीर हमजा ओहो हुजूर जो आशिका जो महबूबन फरमायो तो मुझे चाचा साईं के खणी हलो जन्नतुल बकी में तो ओद जबल पंहिंजे पाण के खणी छड़ियो आका जे अमीर हमजा वने तो मां भी ते रहण जे ला तैयार कोन हा उन अमीर हमजा सा जबलन पत्थर भी प्यार कयो मुझे करीम आका जा आशिको उन अमीर हमजा सोने जो खून जेडी मल उहा बाई हिंदा मुसलमान थी कलमो पड़ी हुजूर वटाया मुझे मुस्तफा फरमायो मु तो के मुआफ करे हुजूर छा फरमायो
गालायो हुजूर अच्छा फरमायो मु तोखे मुआफ करे छडियो अल्लाह तोखे मुआफ फरमाइंदो। ऐ मुसलमान सगे चाचे जो खून महज इन बुनियाद ते मुस्तफा करीम मुआफ फरमायो त तो अल्लाह जो दीन कबूल कयो आ मां मुस्तफा तोखे मुआफ करे छडियो। तव्हां असां मुसलमान दीन कबूल कयो वेठा हूं नंढड़िन गालन तां एक बे सां गाल्हाइण ॿोल्हाइण छॾण एक बे जूं भाइटियूं बिरादरियूं छॾण एक बे सां खाइण पीअण छॾण। पढ़ा कुरान इजाजत ॾियो त कुरान पढ़ा। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह जे ज़ात फरमायो अंदर मां गंद कढो अंदर में जेके बलाऊं तैयार कयो वेठा हो अंदर में जेको बुग़्ज़ रखियो वेठा हो फलाणे हिया मां हिया करे छॾींदो सांस नौकरीअ में नौकरी ख़त्म करे छॾींदो सांस मुझे भर मां पानी तो वहे पानी बंद करे छॾींदो सांस फलाणे हंधि हिन जी बदली कराए छॾींदुसि फलाणो रस्तो बंद कराए छॾींदो सांस मुझो बेनियाज़ रब थो चवे वमकरू वमकर अल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। अल्लाह चवे तो ओ मनसूबा ठाहण वारो हिक बे जे खिलाफ रात जो मनसूबा ठाहण वारो माहिया कंदुस रब चवे तो तू कुछ को न करे सकदे तुजा मनसूबा इते रहजी विदा जो त तू जमीन ते ठाही दो हई अर्शन जो मालिक पंहिंजे कुदरत में मनसूबा ठाही दो आ ओहो कोन थींदो जेको तू थो चाही रब चवे तो ओहो थींदो जेको मां रब थो चाहियां। अल्लाह चवे तो हिकड़ी तुंजी चाहता हिकड़ी मां रब जी चाहता रब चवे तो तुंजी चाहत पूरी न थींदी जेसी मां रब जी चाहत न हुंदी। मौला छा थो समझाइण चाही मदीने जे साईं फरमायो मुझो रब समझाइण थो चाहे त तू बे जे ला भलाई कर रब तुंजी भलाई करे छॾींदो तू बे जे ला खैर जी दुआ कर रब तुझो खैर करे छॾींदो। इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा तू जमीन वारन ते रहम कर अर्शन जो मालिक तो ते रहम करे छॾींदो। इन अंदर के साफ कर इन अंदर मां बुग़्ज़ कढ। मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा हैदर करार अलीउल मुर्तजा हसनैन करीमैन जो बाबू फरमाए तो पान फरमाइंदा ओ सालिक चरिया ये छो थो करी अगर कंदे हिसाब रहल थई सुमण का पहिरी ओहो दई पो अचे अगर को वठणो थई त या वठी या माफ करे निंड सुकून जी कर जेसे तुझे अंदर में हिक बे जला वो बुग़्ज़ हुंदो निंड तुंजी हराम हुंदी जंहिं तो माफ करे छडियो सजी रात सुकून जी निंड कंदे छो पांजो सुकून फिटायो। अल्लाह चवे तो वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीना अनिन नास अंदर मां बुग़्ज़ कढो अंदर मां कीना कढो अंदर मां कुपत कढो सुलह जे ला अगराई कयो वल आफ़ीना अनिन नास माण्हुनि खे मुआफ़ कयो मतलब चाहे माण्हुनि खे मुआफ़ कयो ॾोही तुंहिंजा हन कुसूर तुंहिंजो कयो थन ॾोह बि तुंहिंजो कयो थन कुसूर बि तुंहिंजो कयो थन पलांद बि वठी सघी तो ताक़त बि अथई पर रब जो क़ुरान जो ॿुधो थई हली वञी चयईसि रब जे रज़ा जे ला अज मां तोखे मुआफ़ थो कयां मां हली आयो हां तोखे मुआफ़ करण हलिया त सीने सां लाई भाकुर पायो। अल्लाह जे ज़ात फरमायो ओ मुझे रज़ा जे ला मुसलमान भाउ खे ॾोह मुआफ़ करण वारा मां रब थी करे ऐलान थो कयां वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। रब चे तो इने के माफ कयो मां रब ऐलान तो कया त मां रब तो सा प्यार थो कया। हाने जवाब दे जैसा रब प्यार करे वो ॾुखियो थी
उन जे इज्जत में कमी दी, दुनिया में भी सुरखरू आखिरत में भी सुरखरू। तो मुझा मुसलमान भा दीन खे समझो, दीन सिर्फ ने फिरकिन सिरकिन जो नालो कोने, खुदा जी जात शल उन उलमा के समझता फरमाए जेके मिंबर रसूल ते वेही अल्लाह जे मखलूक के तकसीम करे रहा हन, नढड़न नढड़न फरोई गालन जे मथा मानुन के मुंतशिर करे रहा हन। क़यामत जने पादर इहे खाईंदा खुदा जो दीन आ, दीन सलामती जो नालो आ। मुझे महबूब मुस्तफा जी मोहब्बत, हुजूर जो इश्क, अल्लाह जे कुरान जा फरमान, हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद अल्लाह जे मखलूक के बुधायो। अल्लाह जी जात बाबरकात इन दोस्तन जो ही कयल काज पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए। अल्लाह जी जात तवां सां सभिनी खे तहां भला सॼी रात मूंखे मोबाइल पे ॾेखारींदो। मोहम्मदी ने अचा जी जलसू दो अचा, मोहम्मदी ने अचा बचड़न सूदो अचा, आका सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा दिल पर सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा तुझे दर ते अचा सूरतो सल्या, तुझे दर ते अचा सूरतो सल्या, आका सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा, मोहम्मदी ने अचा बचड़न सूदो अचा, मोहम्मदी ने अचा जी जलसूदो अचा, आका सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा सुहिणा सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा ख्वाब अहेड़ो निसा, ख्वाब अहेड़ो निसा तुझो दरेड़ो चुमा, ख्वाब अहेड़ो निसा तुझो दरेड़ो चुमा, आका सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा सुहिणा सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा, मोहम्मदी ने अचा जी जलसूदो अचा, मोहम्मदी ने अचा बाबल सूदो अचा, मोहम्मदी ने अचा बचड़न सूदो अचा, आका सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा सुहिणा सतीड़ो कजा, मोहम्मदी ने अचा। सजण साईं जो फकीर तव्हां वटि आयो 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 पंहिंजे मुर्शिद जे नक्शे कदम ते हलंदे मोहब्बत जो पैगाम तहां ताईं पहुंचायो। अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सभिनी खे बचड़न सूदो सलामत रखे, जिते भी हुजो खुश हुजो, आबाद हुजो, खुशियूं विरहाईंदा रहो, नफ़रत वारे नून खे कढी छॾियो, मीम वारे मोहब्बत सां प्यार कयो। इंशाअल्लाह ताला हीअ दुनिया जन्नत बणजी वेंदी। अचो त हिन अल्लाह जे फर्श खे जन्नत बनायो, यानी अल्लाह जे रज़ा वारी जगह बनायो। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ए खुदा जा बना टाइम तो ॾिसो।
सज्जाद अली भट्टी शहजाद अली भट्टी मुंहिंजा दोस्त 5 मिंट उथी बियो दुरूद आशिक़नि खे डरो न थींदो 5 मिंट उथी बियो त दुरूद सलाम पढ़ो।